कबाड़ो मेड़ींदो आहियां आहे के कबाड़ो मुंहिंजो 2 ॿार आहिनि धीउ पुटु आहे मुंहिंजो साईं ग़रीब आहे मिसकीन आहे जंहिं भलाई कई आहे उन जी रब साईं भलाई कंदो मिसकीन आहे यतीम आहे साईं प्लाटनि ते रहंदो आहे हुते हुते रहंदो आहे पिन जी मानी खाईंदो आहे वेठो बचड़नि खे बि पिन जी मानी खाराईंदो आहे हींअर मुंहिंजो बचिड़ो बुख ते आहे हींअर वेंदुमि मानी वठंदुमि वाट खुदा जी बचिड़े खे खाराईंदुसि मां बि खाईंदुसि वेही साईं रब खां एतिरो घुरां त मूंखे जुगो ठही मिले मां गर्मी में मुंहिंजा बचिड़ा दरपदर आहिनि उसन ते वेठा आहिनि मुंहिंजा बचिड़ा मां ग़रीब मिसकिन आहे जंहिं मदद कई आहे उनजी रब साईं मदद कंदो इमाम हुसैन पंतनि पाक मदद कंदुसि उनजी जीअं मूं ग़रीब जी मदद कई आहे सोलर वठी ॾिनो आहे पखो वठी ॾिनो आहे जंहिं जेॾो आ तुंहिंजो नाव जेॾो आ तुंहिंजो नाव बाज बि ओॼई आहे मंगा रिय थंभे रिय थूणीअ तूं छपर तूं छांव कुॼाड़ो कां मालूम तोखे सबक़ आहे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मज़लूम ने सॼो अज़हर को पाक दोस्तों जीअं त अॼु आउं कंबर शहर में मौजूदु आहियां ऐं ईअं त न चवां त न मिसकिन जे घर में न मिसकिन खे को पंहिंजो घर बि कोन्हे को कंहिं ॿी जॻह ते असीं मौजूदु आहियूं हीअ न जो हिन मिसकिन जो ई घर न आहे बसि मजबूरन वीडियो ठाहिणो पवंदो आहे इनजे करे सो हिन मिसकिन खे न को पंहिंजो घर घाट आहे न को हिन मिसकिन जो को ॿियो को गुज़र सफ़र आहे हीअ पाठा पिया आहिनि हीअ साम्हूं हीअ पाठा मेड़े करे ऐं पंहिंजे घर जो गुज़र सफ़र कंदो आहे तमामु हिकिड़ो मिसकिन ग़रीब आहे सरहंदी वारनि खे अपील कजे थी त जंहिंखां जेतिरो थी सघे हिन मिसकिन जी वधि में वधि मदद कंदा अलाह पाक जो नेक बानो सखी इंसान हो जमाली साहब जीअं हर वक़्तु ग़रीबनि जी मदद कई आहे अदा तव्हां रो न भाऊ असांजो तव्हां सां हर वक़्तु इंशाल्लाह साथ रहंदो तव्हां रो न अलाह जी ज़ात तव्हां सां गॾु आहे मौला साईं रब साईं मदद कंदो उनजी जंहिं सामान ॾींदो आहे असांखे बचड़नि जे लाइ हवा जे लाइ रब साईं कंदो संदनि जन्नत में वञो हवा ई खाईंदो ऐं अलाह पाक जमाली साहब खे वॾी हयाती ॾींदो जंहिं हर वक़्तु ग़रीबनि जी मदद कई आहे 5000 उनजी अमानत आहे 5000 लाशारी साहब जी जेको ॿाहिरि मुल्क रहंदो आहे जीअं उन्हनि बि हर वक़्तु ग़रीबनि जी मदद कई आहे ऐं 1000 रुपयो मोहम्मद अहमद साहब जो हुननि मोकिलियो त चई तव्हां किथे बि ग़रीबनि खे ॾिजो टोटल 11000 जेको ई असीं पखो वठी आया आहियूं सोलर प्लेट वठी आया आहियूं हिननि हीअ 29 साईं जो हीअ पखो मिलियो आहे ऐं 6300 जो हीअ सोलर प्लेट मिली आहे टोटल जेको हुनजो ख़र्चो थियो आहे 9200 रुपया थियो आहे बाक़ी अधनि जी रेल अमानत आहे 1800 रुपया जेका मां हिन मिसकिन खे ॾींदुमि राशन जे लाइ हीअ वठो भाउ 1500 ऐं हीअ 300 अलाह पाक लाशारी साहब ऐं अलाह पाक जमाली साहब ऐं अलाह पाक मोहम्मद अहमद जे रोज़ी रिज़्क़ में बरकत विझंदो अलाह पाक उन्हनि खे पंहिंजी हर मक़सद में कामयाबु कंदो जंहिं मिसकिन मथां महिरबानी कई आहे दोस्तो इंसानु केतिरो खाए थो इंसानु केतिरो विञाए वियो थो दोस्तो इंसानु हर वक़्तु कसारे में ई आहे दोस्तो जेतिरो थी सघे इंसानु ज़ात जी मदद कयो उन्हनि जे कम जो दोस्तो ज़िंदगीअ ते को भरोसो न आहे अॼु असीं ज़मीन जे मथां आहियूं ऐं सुभाणे असीं ज़मीन जे हेठां हूंदासीं या जंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे मदद करणु जेके मदद नथा करे सघनि उहे हिन पोस्ट खे वधि में वधि शेयर